अस्सलाम वालेकुम दोस्तों, बेहतरीन अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। ख़ासि करे जेको आहे तकरार ड्रामे जूं ऐं ॿियूं वरी जेको अपडेटूं आहिनि उहे बि तव्हां सां शेयर कंदासीं। मुंहिंजे ख़्याल में दोस्तों हीअ ख़बर तव्हांखे आख़िर ताईं ॾिसणु घुरिजे। अगरि तव्हां आख़िर ताईं न ॾिसंदो दोस्तों, तव्हांखे हीअ पोइ कीअं सॼी जेको अपडेट सम्झ में ईंदी ऐं हिन जा जेका व्यूज़ ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो इहे तव्हांजे कम जा आहिनि, जेका असां तव्हांखे हिन नंढड़ी वीडियो में वरी अपडेट बिग अपडेट ॾियण वारा आहियूं। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां जेको हाणे नेक्स्ट एपिसोड अचण वारा आहिनि, तव्हां इन में ॾिसंदो त ख़ासि करे बख़्त ऐं भावल इहा कोशिशि कंदा त वञी मीर खे ॻोल्हियूं, मीर खे ॻोल्हण जी कोशिशि कंदा, लेकिन मतिलबु ॻोल्हे करे पकड़ियूं या मारियूं या कुझु कयूं, मतिलबु उन जे कट पुलिस बि हूंदी, ॿिया वाठा टियां हेॾो होॾो, बहरहाल उन्हनि जे चवण सां कुझु कोन थींदो, हू पूरी कोशिशि कंदा। हा, उहो बख़्शल बि जेको आहे इन खे बचाइण जी कोशिशि कंदो ऐं जेका गद्दार आहिनि उहे वरी मीर खे पकड़ाइण जी कोशिशि कंदा। मतिलबु मीर 2-3 किस्तनि ताईं इन जंग में पियो फिरंदो, जेको तव्हां जंग ॾिठो हिकिड़ो वॾा वॾा खबड़ हुया जेका कब्रिस्तान में, ऐं मीर जो कॾहिं हुन कुंड मां सीन ॾेखारींदा, कॾहिं हुन कुंड मां सीन, ज़ख़म तव्हांखे नज़र ईंदो कोन, टंग में जेको आहे हथु विधल हूंदुसि, बसि एतिरो ॾेखारींदा त मीर बसि फुल ज़ख़्मी आहे। बहरहाल एक्टिंग जी बि हद आहे। ठीकु आहे दोस्तों, कम खे पिया हलाइनि था, थोरो घणो त कुझु सच ॾेखारिबो आहे। बहरहाल हिते कूड़नि जो बि कूड़नि जो बदूड़ लॻो पियो आहे। नेक्स्ट एपिसोड जेको हाणे अचण वारी आहे, तव्हां इन 3-4 किस्तनि में ई इहो मीर पियो ईअं फिरंदो, पोइ मीर जो को न को बिलो वञी थींदो। दोस्तों तव्हांखे हर वीडियो हर अपडेट सभ खां पहिरियां औदासी टीवी यूट्यूब चैनल ते ई पुॼाईंदा आहियूं। तॾहिं तव्हांखे चवंदा आहियूं तव्हां असांजे इन जेको आहे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो, जीअं तव्हां खां का अपडेट मिस न थिए। दोस्तों वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते, असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।